अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं बिलावल अरबाब हाज़िर आहियां। अॼु असां टंडोलायर प्रेस क्लब जे ॿाहिरां मौजूद आहियूं, जिते दाबे जी वेझो शहीद नाज़िम जोखियो वॾेर के निज़ाम जो ख़ाज बणियल शहीद नाज़िम जोखियो खे भेटा पेश करण लाइ टंडोलायर जी सिविल सोसाइटी, जिते समूरी सिंध सरापा एहतजाज आहे, उते टंडोलायर जी सिविल सोसाइटी टंडोलायर प्रेस क्लब पहुती आहे, जिते शहीद नाज़िम जोखियो खे ॾिया ॿारे भेटा पेश कई पई वञे। अचो त हिते टंडोलायर जी सिविल सोसाइटी मौजूद आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। नाज़िम जोखियो खे भोतार के निज़ाम ऐं वॾेर के निज़ाम जे वर चाढ़े शहीद कयो वियो, जंहिंखे अॼु तक़रीबन हिकु हफ़्ते खां मथे टाइम थी वियो आहे। अॼु असां उन शहीद खे भेटा ॾियण जे लाइ हिते टंडोलायर जी सिविल सोसाइटी जे तौर ते असां गॾु थिया आहियूं ऐं असां रद्द था करियूं उन भोतार के ऐं वॾेर के निज़ाम में, जंहिंमें कंहिं आम माण्हू जो जीअण जंजाल हुजे ऐं उनखे मौत खे गले सां लॻाइणो पवे, त असां उन निज़ाम खे रद्द था करियूं। सिंध हाणे मुकमल तौर ते पंहिंजे वजूद में तब्दील थी चुकी आहे। सिंध में उहा तब्दीली अची चुकी आहे जो हाणे कंहिंखे बि बेॾोही तव्हां क़तल कंदो त सिंध सरापा एहतजाज बणिजी ऐं तव्हांजो जीअण जंजाल करे छॾी। सरकारी निज़ाम में क़तल आम पियो थिए। अॻे त ख़बर ई कान पवंदी त केतिरियूं औरतूं केतिरा मर्द ई जेके हिन ज़ालिम सरदार अरबाब मुर्शिद जेके ऐं इन जो मुख्य कारण आहे फ्यूडल सिस्टम, ज़मींदारी ऐं वफ़ाक़ जी हुकूमत। छो त सूबाई हुकूमत पीपल्स पार्टी जे उहा कोन कंदा, छो त सरदार सभु उन्हनि वटि वेठा आहिनि। असीं वफ़ाक़ जी हुकूमत खे इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे तव्हां वफ़ाक़ में क़ौमी असेंबली में इहो बिल पास करियो त सरदारी निज़ाम खे ख़तमु कयो वञे। शहीद नाज़िम जोखियो जे बेरहमाना जेको सो क़तल जे ख़िलाफ़ु आहे, जेको भोतार के निज़ाम जेको सो उन हक़ सच जो आवाज़ बुलंद कयो, उनखे बेदर्दी सां शहीद कयो आहे। उनखे शहीद करण खां पोइ उन लाश उछलाए उनजी तज़लील कई वई आहे ऐं सॼी सिंध जे अंदरि सख़्तु एहतजाज जारी आहे। ऐं असां पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे वान था कयूं त फौरी तौर ते शहीद निज़ाम जोखियो जे क़ातिल MPA जाम गोराम ऐं जाम करीम आहे, उन्हनि जी जेका मेंबरशिप मुअतल कई वञे ऐं जेको उन में अरब जेके हुआ उन्हनि खे नॉमिनेट करे वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे वञे। जांच जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां कई वञे, न त ॿी सूरत में जेको एहतजाज आहे सॼी सिंध में जारी आहे। शहीद नाज़िम जोखियो जे हिन भेटा पेश करण जे प्रोग्राम में असां गॾु शरीक थिया आहिनि ऐं असीं इहो चवंदासीं शहीद नाज़िम जोखियो सिंध जो पहिरियों माहौलियाती तहफ़ुज़ कंदड़ शहीद आहे, जंहिंजे इंसाफ़ लाइ अॼु असीं हिते गॾु थिया आहियूं। ऐं असां सिंध हुकूमत खे इहो चवंदासीं त तव्हांजो जेको इहो जाम अवेस गोराम जेको हींअर पंहिंजो ॿेले खाते जो मिनिस्टर बि आहे, हुनजी इहा मिनिस्टरशिप बि मुअतल कई वञे ऐं उनखे उतां सीट। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं टंडोलायर प्रेस क्लब टंडोलायर सिविल सोसाइटी जूं, त हिननि जो चवणु आहे त सिंध जा नौजवान जेके आहे उहे अकेला न आहिनि। सिंध जो नौजवान असीं जेका सिंध जे नौजवान जी वारसी कंदासीं ऐं सिंध मां जेको भोतार की निज़ाम आहे उहो मुकमल तौर ते उनजो हाणे ख़ात्मो अचणु घुरिजे। हीअ भोतार वॾेरा जेके आहिनि उहे असांजे नौजवाननि खे इहे बेदर्दी सां मारे ऐं इहे जेको उछलाए छॾींदा ऐं उन ख़िलाफ़ु समूरी सिंध जेको आहे सरापा एहतजाज आहे। उते टंडोलायर जा नौजवान जेका भोतार के निज़ाम नामंज़ूर नारो हणी टंडोलायर प्रेस क्लब पहुची विया आहिनि ऐं उन्हनि अॼु जेको आहे सिंध हुकूमत सां मुतालबो कयो आहे त शहीद नाज़िम जोखियो जा क़तल जेके आहिनि क़ातिल जंहिंमें मुलिस जेके वॾेरा आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते कैफ़रे किरदार ते पहुचाई नाज़िम जोखियो सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में समूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी।